इमरान ख़ान जी मक़बूलियत मुख़्तलिफ़ दौरनि में वधंदी रही आहे। संदसि मदाह इमरान ख़ान जी हर ॻाल्हि खे अखियूं ॿूटे मञे वठंदा आहिनि। हाणे बि जलसनि खे ख़िताब कंदे हू कुझु बि चवंदो आहे, अवाम मञींदो वेंदो आहे। इमरान ख़ान जी शख़्सियत जो हिकु अहम हिसो तस्बीह आहे। तस्बीह हर वक़्तु संदसि हथनि में हूंदी आहे। माण्हू संदसि तस्बीह बाबति मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं कंदा आहिनि। को चवंदो आहे त कंहिं रूहानी शख़्सियत खेसि इहा तस्बीह ॾिनी आहे, त को वरी चवंदो आहे त इमरान ख़ान को ख़ासि वज़ीफ़ो इन तस्बीह ते पढ़ंदो आहे। चयो वेंदो आहे त जेतिरा वात ओतिरियूं ॻाल्हियूं। पर हिकु ॻाल्हि त सभिनी ॾिठी हूंदी त इमरान ख़ान कंहिं बि ॾुखियाई में हुजे, हू सूरत हाल मां निकिरण लाइ पुरुमीद हूंदो आहे। माण्हू संदसि इन ॻाल्हि ते तजसुस में रहंदा आहिनि त नेठि इमरान ख़ान पंहिंजी तस्बीह ते छा पढ़ंदो रहंदो आहे ऐं संदसि हर ॾुखियाई कीअं ख़तमु थी वेंदी आहे। इहो ई सवाल हिकु सहाफ़ी इमरान ख़ान खां पुछियो, जंहिं ते इमरान ख़ान जवाबु ॾिनो त मां त इहो सम्झां थो त तस्बीह ते दुरूद शरीफ़ पढ़ंदा आहिनि। सहाफ़ी सवाल कयो त अव्हां कीअं मुतासिर थी तस्बीह पढ़णु शुरू कई? जवाब में इमरान ख़ान चयो त मुस्लमान रुॻो पाण सॻोरनि मां मुतासिर हूंदा आहिनि, ख़ासि तौर ते जॾहिं अव्हां सूफ़ीइज़म सां इस्लाम ॾांहुं अचो था त पोइ ईअं थिए थो।